दादू का ख़बर शामिल क्यों पिया कामरान अली चारण की रिपोर्ट मुताबिक दादू सिविल अस्पताल अमले के खिलाफ बे इंतहा करप्शन करण ऐं अस्पताल में इलाज जूं सहूलतूं न हुजण ऐं रिफर थियल मरीज़न के तेल न मिलण खिलाफ शहरी सियासी समाजी अगवान रोड ते निकिरी आया। सिविल अस्पताल गेट का प्रेस क्लब ताईं एहतजाज किया वियो। उन सिलसिले में सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िला दादू के उहदेदारनि वर्करनि ऐं शहरनि पारां हथनि में बैनर खणी सिविल अस्पताल के गेट का दादू प्रेस क्लब ताईं एहतजाज किया। मुज़ाहिरीन जो चवणु हो त असां वसवारनि खां मुतालबो था कयूं त राष्ट्रीय अमले के तब्दील करे ईमानदार अमलो आंदो वञे। अवामी जो पैसो जेके इदारनि लुटियो आहे असां तरीक़ेकार सां तय कयो अथऊं त अॼु इहा आहे पब्लिक हेल्थ जे ख़िलाफ़। पब्लिक हेल्थ जो जेको इंजीनियर आहे असलम दाहिरी ऐं हिन जो जेको पालियल कुंडो आहे उहो अवेस दावत लोकल माण्हू आहे। हींअर 18 करोड़नि जो गबन कयो आहे। 5 महीना पहिरियां 65 करोड़नि जो गबन कयो अथसि। हिन माण्हू खे कोई बि हिन कुर्सीअ ते ॿाहिरि अथनि। अख़्तर जान जो पब्लिक हेल्थ जो ख़ासि मूरो आहे। शहर जा कम गलियुनि जा पाड़नि जा कम सॼा हिननि हरम खोरनि वटि आहिनि। अवाम जो पैसो खाइण जो भला हिननि खे लाइसेंस मिलियो आहे छा? असां इहो आला इदारनि खां मुतालबो था कयूं त हिननि जेके बि जाली अकाउंटनि में पंहिंजे माइटनि जे नालनि ते पैसा अकाउंट खोलिया आहिनि ऐं ज़रे ज़मीनूं वरितियूं आहिनि ऐं हिननि कराची हैदराबाद में पर दुबई में अहिड़नि माण्हुनि जा फ्लैट आहिनि। अख़्तर चांडीअ जा दुबई में फ्लैट आहिनि। अवेस दावत जा दुबई में फ्लैट आहिनि। बाक़ी जेको इंजीनियर आहे हिन जो इहो ॿाहिरि में जिन ज़िलनि में रही आयो आहे उते करप्शन जा केस आहिनि। करप्शन में यकदमि हितां दादूअ मां हटाए ऐं असांजे दादू में फर्दुशुनास माण्हू तैनात कया वञनि। जेकॾहिं न त असां हीअ तारीख़ जेका हलाई आहे हिन जो दाइरो वसी कंदासीं। जीअं भुट्टो जीअं मीर मुर्तज़ा भुट्टो साहब। इंसाफ ना है जो भला, करबला करबला इंसाफ ना है जो भला। असलम लाहिरी इंजीनियर ते करप्ट इंजीनियर असलम लाहिरी ते पब्लिक हेल्थ जे करप्ट इंजीनियर असलम लाहिरी ते करप्ट इंजीनियर असलम लाहिरी ते।